नाज़रीन, कराची में KMC जो इजलास से बिजली जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मी ख़िलाफ़ ठाराव मंज़ूर कयो वियो आहे। मैट्रिक बोर्ड तहत इम्तिहाननि में सभिनी जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कुझु ॾुखिया फ़ैसिला कया जेके नौजवाननि जे हक़ में बहितर आहिनि। मेयर कराची जो वधीक चवणु आहे त यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे वज़ीर सां ॻाल्हाए कमेटी जोड़ण जी दरख़्वास्त कंदुसि। KMC जो इजलास थियो आहे। बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मीअ ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां KMC जे इजलास में बिजली जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मी ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कयो वियो। मेयर कराची चवे थो मैट्रिक बोर्ड तहत इम्तिहान में सभिनी जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कुझु ॾुखिया फ़ैसिला कया जेके नौजवाननि जे हक़ में बहितर आहिनि। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे वज़ीर सां ॻाल्हाए कमेटी जोड़ण जी दरख़्वास्त कई वेंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। KMC जो इजलास थियो आहे। बिजली जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मीअ ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, कराची में KMC जो इजलास थियो आहे। बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मी ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर थियो आहे। जॾहिं त मेयर कराची जो चवणु आहे त मैट्रिक बोर्ड तहत इम्तिहान में सभिनी जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त कुझु ॾुखिया फ़ैसिला कया जेके नौजवाननि जे हक़ में बहितर आहिनि। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स वारे वज़ीर सां ॻाल्हाए कमेटी जोड़ण जी दरख़्वास्त कंदुसि। KMC जो इजलास थियो आहे। बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं इम्तिहाननि में बदनज़मी ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर थी वियो आहे। जॾहिं त मैट्रिक बोर्ड तहत इम्तिहान में सभिनी जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चवे थो कुझु ॾुखिया फ़ैसिला कया जेके नौजवाननि जे हक़ में बहितर आहिनि।